बेड़ा जुए छॾे विया अला लाखीणा लॾे विया को ॼाणा कंहिंजे तॾे विया। हा बशीर असांजो अबाणो ॻोठ समन सरकार खां 2 किलोमीटर ओलह तरफ़ 2-4 फरलांग मुफ़ासिले ते ॻोठ बख्शू लुंड वाक़ई आहे, जिते न नाक़िस नाचीज़ बंदे मिटीअ जी मुठ हिन दुनिया दारुल फना में जनम वठी पंहिंजूं अखियूं खोलियूं। उहो ॻोठ अॼु बि माशाअल्लाह आबाद ऐं शादाब आहे। चवंदा आहिनि वाग धणीअ वस आऊं का पाण ॼाणा बसदा बशीर वो किसो जेको मूं ॿुधाइण घुरियो थे हाणे ॻोढ़नि जी बरसात में तव्हांजे ज़ेर समात कयां थो। हिन दुनिया जे शान ऐं शौक़त जे लिहाज़ खां दोस्त बि हिकु भाउ जे बराबरि हूंदो आहे। लाड़ पटी जे दामन में पैदा थींदड़ भिनल बादलनि जहिड़ो ही मलूक माण्हू अदा शायदि जंहिंसां रूह जा रिश्ता हूंदा हुआ। 2005 जी उहा बेल अॼु बि चिटी यादि अथमि जॾहिं असांजे ॻोठ बख्शू लुंड जे स्कूल मां 5 क्लास पढ़ी पास करे हिक ॿिए सां भाकर पाए मोकिलाइण लॻा हुआसीं। उन ई ॾींहं खां पोइ सच पुछी त उहे वेड़ा ई अलाए छो असांखे उॿाणका लॻंदा हुआ। ऐं उन खां पोइ आऊं पंहिंजी जीजल माउ जी नसीहत मुताबिक़ ज़िले बदीन जे नंढड़े पंगिरे शहर में दीनी तइलीम हासिल करण लाइ वियो हुअसि ऐं अदा शायदि पंहिंजे घर वारनि सां गॾिजी ॿनी ॿारे जो कमु करणु लॻो हो। ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ वरी बि कंहिं मोड़ ते मिलियासीं थे त हुन खां पुछमि थे मुंहिंजा साईं मूंखां विछड़ी कीअं थो भाई। हू बि खिली पियो हो, मां बि खिली पियो हुअसि, पर खिलंदे खिलंदे यादि अथमि त रोई ॾिनाई। ऐं वक़्त जे वारनि में ॾींहं जूं फड़ियूं फिरंदियूं रहियूं। वक़्तु गुज़रंदो वियो, हुनजी शादी खे अञा 9 महीना ई मस गुज़रिया हुआ त ग़रीबाणे हाल खे ॾिसी माइटनि जे कुलनि तां पार लाहिण लाइ हू मज़दूरी जे काफ़िले सां गॾिजी रोशनी जे शहर कराची हलियो वियो हो। हू जॾहिं कराची वियो पिए त हुनजे माइटनि ख़ुदा ॾांहुं हथ खणी दुआऊं घुरियूं हुयूं त असांजो ई बछड़ो ख़ैरनि सां कराची मां कमाए मोटी अचे, पर अलाए त छो सभई दुआऊं दम टोड़े वियूं हुयूं। ऐं पोइ कराची शहर में हू ॻोठाणो छोकिरो अचानक हिकु टैंकर जे हेठि अची चिभाटिजी वियो हो। हुनजो सॼो जिस्म ज़ख़्मनि सां चूर चूर थी वियो हो ऐं ज़बान ॻाल्हाइण वारी सघ विञाए वेठी हुई ऐं हुनखां पोइ हिकु ज़िंदह लाश बणिजी वियो हो। कुझु ई देरि खां पोइ जॾहिं अदा शाहिद खे एम्बुलेंस वसीले कराची जी जना अस्पताल में दाख़िल करायो वियो हो ऐं हुनजी ज़बान ते के ॿोल अचण लॻा हुआ, पर अलाए छो हू इज़हार करण खां कासर रहिजी वियो हो। ऐं पोइ यादि अथमि त डॉक्टरनि त पंहिंजे वसूं त कोन घटायो हो, पर जेके वञा वञा कनि से रही रहंदा केतिरो। हा ऐं पोइ जॾहिं मुंहिंजे नंढे भाउ इमदाद मूंखे फ़ोन करे ॿुधायो हो त राजा अदा शायदि जो रूह जो पखी उॾामी वियो हलियो। सच पुछी बशीर हीअ ज़मीन पेरनि मां निकिरी वई, रूह रतो छाण थी वियो। हा आऊं ज़ारो कतार रोई वेठो हुअसि। अॼु बि बेअख्तियार यादि अचे थो, अॼु बि मुंहिंजी जुदाई झीर ॾिए थी ऐं अॼु बि मन मांदो थी वञे थो। ॾुखनि जे ॾे ॾाॾूरी खां शाइर एम सलीम जाखड़ो लिखे थो, चरी दिलि खे चोरे न ॾिस, भॻल दिलि खे भोरे न ॾिस, छा मिलंदई कंहिंजो अंदरि साड़े न ॾिसे, हिन ख़ामोश अखियुनि खे रुआड़े न ॾिसे, मस्तनि खे मस्तीअ में हलण ॾे, हुननि सां ईअं खिलण छॾे ॾे, जे हुननि सां निभाइण न चाहीं त पोइ हुननि खे रुआड़ण छॾे ॾे। सलीम जी ज़िंदगी सुहिणा अॻ में ई सूरा, जाखड़ो जी हाणे जान जलाइण छॾे ॾे। अलाए त किथां खां मोनिका जो उन्हनि सिटुनि सां खट पहुतो त अखियुनि में आशिक़ीअ मुरकियो ऐं हीअं ते लाड़ हले थी पियो। वरी महिरबानी अव्हां जी, अव्हां ॿिनि सफ़र में असांखे यादि कयो। नए कोरची नगरी खां अब्दुल रज़ाक समय जो हिन सिटुनि सां असांखे यादि करे चुको त वक़्तु मुसाफ़िर तरसी पियो तूं धरतीअ जे हिन गोले ते, मां गीत लिखां को मस्तीअ मां हुन ढाटियाणी जे चोले ते, छो मगरूरी सां डोड़ी थो, छो दिलबर दिलि खां टोड़ी थो, छो हसरत जा थो शहर लुटी, छो मोहबत जी थो पाड़ पटी, बेरहम भला छो आहीं तूं तरसी पियो का तात खणी ऐं चांडोकीअ जी राति खणी, उहो पांध भिजाए नेणनि जा ऐं चंड तकींदे लेटी पए,
मां चप रखां परवान अचां उन कोमल मुख जे शोले ते ऐं वक़्तु मुसाफ़िर तरसी पहुतूं धरतीअ जे ॻोले ते मां गीत लिखां को मस्तीअ मां उन झाटियाणी जे चोले ते।